नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त मोटरवे पुलिस पारां 15 अगस्त ते कश्मीरनि सां यकजहती ऐं योम सियाह तक़रीब थी ऐं रैली कढी वई, जंहिंजी क़यादत एडमिन अब्दुल रशीद तहतो DSP राशिद शाह ऐं ॿियनि हथनि में पाकिस्तान ऐं कश्मीर जा झंडा खणी ऐं ॿाहनि ते कारियूं पटी ॿधी भारत सरकार ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन्हनि चयो त भारत जी कश्मीर ते बर्बरियत कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। भारत कश्मीरी अवाम जी ज़िंदगी तंग करे छॾी आहे। कश्मीर में भारत जाहिरियत जी मज़म्मत करियूं था। भारत हिकु ॻाल्हि यादि रखे त कश्मीर अवाम ऐं पाकिस्तान खे तंग करण ऐं पाकिस्तान खे ललकारण खां पहिरीं इहो यादि रखे त असां वटि एटमी बम मिज़ाइल टेक्नोलॉजी मौजूदु आहे। जाहिरियत जी सूरत में भारत खे अहिड़ो जवाबु ॾिनो वेंदो जो सॼी दुनिया ॾिसंदी। इन मौक़े ते पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद, कश्मीर सां ज़्यादतियूं बंदि कयो जा ज़ोरदार नारा हयां विया ऐं कश्मीर सां यकजहती जो इज़हार कयो वियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।